केमिस्ट्री क्लास 10 बाब चौथों सबक 13 विटामिन्स बाबत तफ़सील मोर ऑन विटामिन्स आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना आवां के सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असां जो के लेक्चर जो मौजू है विटामिन्स डेफिशिएंसी विटामिन जी खोट विटामिन्स यूज़ विटामिन जो इस्तेमाल विटामिन्स इंपॉर्टेंस विटामिन जी अहमियत एंड विटामिन सोर्स विटामिन जो ज़रियो। असांजे किताब में टेबल 4.3 ॾिनल आहे जिते सीरियल नंबर आहे विटामिन आहे उनजो नालो लिखियल आहे उनजो सोर्स आहे त इहा विटामिन असांखे किथां मिलंदी ऐं उनजी वरी अहमियत आहे त इहा विटामिन असांजे कहिड़े कम ईंदी आहे ऐं वरी जेकर इहा विटामिन न मिले त पोइ कहिड़ी डेफिशिएंसी या डिज़ीज़ पैदा थींदी चौथों खानो उनजो ॾिनल आहे। सो असीं पहिरें नंबर सीरियल खां शुरू कयूं था। विटामिन ए आहे जेका असांखे बटर मखण मां मच्छीअ मां अंडनि मां खीर मां गजरुनि मां पनीर मां हासिल थींदी आहे। इट मे बी obtained फ्रॉम द कलरिंग मैटर ऑफ ग्रीन एंड येलो वेजिटेबल्स ग्रीन ऐं येलो वेजिटेबल्स जे असांखे रंगीन मादनि मां पिणु असांखे विटामिन ए जेका आहे उहा हासिल थी सघे थी। इन जी अहमियत इहा आहे त इहा असांजे अखियुनि जे लाइ तमामु मुफ़ीद हूंदी आहे छो त असांजो जेको विजुअल पिगमेंट्स आहिनि उहे विटामिन ए जी मदद सां ठहंदा आहिनि ऐं ॿियो असांजी जेका चमड़ी आहे उनखे पिणु हेल्दी रखण जे लाइ विटामिन ए जो अहम किरदारु आहे। हाणे जेकॾहिं असांखे विटामिन ए नथी मिले त विटामिन ए न मिलण जे करे जेके डेफिशिएंसी डिज़ीज़ आहिनि उन्हनि में नंबर पहिरें ते पैदा थींदी नाइट ब्लाइंडनेस। नाइट ब्लाइंडनेस इहो थींदो त डिम लाइट में माण्हूअ खे का बि शइ नज़र कोन ईंदी आहे इन जे करे इनखे चइबो आहे शब कोरी नाइट ब्लाइंडनेस या विटामिन ए जी खोट जे करे पैदा थींदी आहे। ॿियो आहे असां वटि ज़ीरोप्थेल्मिया। इन में छा थींदो आहे त जेके असांजे टीयर ग्लैंड्स आहिनि उहे फंक्शन करणु बंदि करे छॾींदा आहिनि जेके ॻोड़नि वारा असांजा गुदूद आहिनि उहे प्रॉपरली फंक्शन कोन कंदा आहिनि ऐं ॿियो थींदो आहे ड्राइनेस ऑफ स्किन। जीअं त इहा विटामिन ए असांजी स्किन जी सिहत जे लाइ ॾाढो भलो किरदारु अदा कंदी आहे। हाणे जॾहिं इहा न मिलंदी त असांजी जेका खल आहे उन में ख़ुश्की पैदा थींदी। नंबर ॿियो आहे विटामिन बी कॉम्प्लेक्स। विटामिन बी कॉम्प्लेक्स असांखे कणिक मां चांवरनि मां अंडनि मां खीर मां गोश्त मां जेरे मां ऐं नट्स जेके थियनि था जीअं मुङेरा वग़ैरह थी विया ऐं यीस्ट उन मां असांखे हासिल थींदी आहे। इहा ज़रूरी आहे असांजे नर्व्स तंतुनि जी ग्रोथ जे लाइ ऐं स्किन उन जी सिहत ऐं उन जे प्रॉपर फंक्शनिंग जे लाइ। जेकॾहिं असांखे विटामिन बी जी खोट थी वञे थी त बेरी बेरी डिज़ीज़ आहे उहा पैदा थी सघे थी। बेरी बेरी डिज़ीज़ में छा थींदो आहे त नर्व्स जेके आहिनि तंतू उहे सुॼी वेंदियूं आहिनि ऐं हार्ट फेल्यूअर जो ख़तरो रहंदो आहे। ॿियो इहो थी सघे थो त जीअं त स्किन जे लाइ विटामिन बी कॉम्प्लेक्स ॾाढो ज़रूरी हूंदो आहे जेकॾहिं उहो नथो हासिलु थिए तव्हांखे जिस्म जी अंदरि खोट रहे थी त डर्माटाइटिस पैदा थींदी। डर्माटाइटिस चमड़ीअ जी बीमारी आहे जंहिंमें चमड़ी छा थी वेंदी आहे सुॼी वेंदी आहे ऐं उहा ॻाढ़ी थी वेंदी आहे वार छणण लॻंदा ज़ुबान जेका आहे उहा इंफ्लेमेशन जो शिकार थींदी सोज जो शिकार थींदी चप जेके आहिनि उहे पिणु सुॼी वेंदा अखियूं ईअं महसूसु थींदो त ॼण सड़नि थियूं ऐं स्किन तव्हांखे जेका आहे उहा थुली महसूसु थींदी आहे। ही उहे डिज़ीज़िस आहिनि जेके विटामिन बी न वठण जे करे पैदा थियनि थियूं। इन खां अलावा विटामिन बी कॉम्प्लेक्स जा जेके फ़ाइदा आहिनि उहे इहे आहिनि त इहो असांजे ब्रेन फंक्शन खे इम्प्रूव कंदो आहे मूड जेको आहे असांजो उनखे बूस्ट कंदो आहे ऐं असांजो जेकी ब्लड सेल्स जी फॉर्मेशन आहे उनखे इम्प्रूव कंदो आहे असांजे हार्ट हेल्थ खे ॾाढो बहितर बणाईंदो आहे स्किन जेका आहे उनखे ॾाढो इम्प्रूव कंदो आहे ऐं जेकी असांजो ब्रेकिंग डाउन फूड इंटू एनर्जी इन जो पिणु तमामु अहम कमु आहे। नंबर 3 आहे विटामिन सी जंहिंखे एस्कॉर्बिक एसिड पिणु चइबो आहे। इहो असांखे खटियूं जेके शयूं आहिनि उन्हनि मां मुख्य तौर ते हासिलु थींदो आहे लीमो हुजे नारंगी हुजे टमाटा हुजनि। हिन जी अहमियत इहा आहे त इहो असांजा जेके ज़ख़म आहिनि ऐं जेको गम ब्लीडिंग थींदी आहे असांजे महारुनि मां जेका रत निकिरंदी आहे ऐं ज़ख़मनि खे ठीकु करण में अहम किरदारु अदा कंदो आहे गम ब्लीडिंग खे पिणु रोकींदो आहे। हाणे जेकॾहिं विटामिन सी न मिलंदी
त सभ खां पहिरियां त स्कर्वी डिज़ीज़ थींदी। स्कर्वी डिज़ीज़ में छा थींदो आहे त जेके मार आहिनि उहे सुॼी वेंदियूं आहिनि ऐं असांजा जेके ज़ख़्म हूंदा आहिनि, जेके ज़ख़्म छुटी विया आहिनि उहे वरी उखली सघनि था। ॿियो इहो आहे त हिन में तव्हांखे फटीक महसूसु थींदी जेकॾहिं विटामिन सी तव्हांजे जिस्म में खोटी में आहे। तव्हांजा जेके गम्स आहिनि, मारूं आहिनि, उन्हनि मां ब्लीडिंग थींदी आहे। रेडिश स्पॉट जेके आहिनि उहे तव्हांजे जिस्म ते ज़ाहिर थियणु लॻंदा ऐं तव्हांजा जेके वोन्ड्स आहिनि उहे उन्हनि खे ठीकु थियण में तमामु घणो टाइम लॻंदो आहे। मसल्स वग़ैरह जॉइंट्स जेके आहिनि उहे तव्हांखे सोज उन्हनि ते महसूसु थींदी आहे। ॾंद जेके आहिनि उहे किरंदा आहिनि। नंबर चोथीं विटामिन आहे विटामिन डी। इनखे एंथ्रासाइड विटामिन पिणु चइबो आहे। मच्छीअ मां, खीर मां, गीह मां, मशरूम्स मां ऐं सिज जी रोशनी मां इहा हासिलु थींदी आहे। हाणे सिज जी रोशनीअ मां ईअं थींदो आहे असांजे जिस्म में अंदरि असांजे चर्ॿीअ जे हेठां जेको आहे सो इहो विटामिन डी जेका आहे उहा उते तयारु थींदी आहे एडिपोज टिश्यूज़ मां। इन जे करे इनखे सनशाइन विटामिन पिणु चयो वेंदो आहे। इन जी अहमियत इहा आहे त इहा असांजे हॾनि लाइ, ॾंदनि जे लाइ ऐं मेटाबॉलिज़म ऑफ कैल्शियम ऐं फास्फोरस जी मेटाबॉलिज़म खे कंट्रोल करण जे लाइ विटामिन डी ज़रूरी हूंदी आहे। हॾनि ऐं ॾंदनि जी सिहत जे लाइ बि विटामिन डी ॾाढी ज़रूरी आहे। जेकॾहिं विटामिन डी जी जिस्म में खोट आहे त रिकेट्स हिकिड़ी बीमारी थींदी आहे। उन में छा थींदो आहे, हॾा सॉफ्ट थी वेंदा आहिनि ऐं उहे असांजो जेको वज़न आहे उहो कोन खणी सघंदा आहिनि, कमज़ोर हॾा थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे उहे टेड़ा पिणु हूंदा आहिनि। जॾहिं त नॉर्मल जंहिंमें विटामिन डी जी जेका आहे उहा खोट कोन हूंदी आहे त उन में असांजा हॾा ताक़तवर हूंदा आहिनि, उहे सिधा हूंदा आहिनि। नंबर 5 आहे विटामिन ई। इनखे फर्टिलिटी फैक्टर पिणु कॾहिं कॾहिं सॾियो वेंदो आहे। प्लांट्स ऑयल जेके थियनि था, मिसाल जे तौर ते वेट जर्म ऑयल आहे, कॉटन सीड ऑयल आहे या कॉर्न जर्म ऑयल आहे, सोयाबीन तेल आहे, पीनट तेल आहे, उन्हनि सभिनी में असांखे विटामिन ई हासिलु थींदी आहे। हिन जी अहमियत इहा आहे त असांजो जेको सेल मेम्ब्रेन हूंदो आहे जीव गरड़ो जो, उनखे मेंटेन कंदो आहे ऐं रिप्रोडक्टिव सिस्टम जो प्रॉपर फंक्शन बहाल रखण में विटामिन ई जो तमामु वॾो किरदारु आहे। जेकॾहिं विटामिन ई जी खोट आहे त स्टर्लिटी थी सघे थी। स्टर्लिटीअ सां छा थींदो त जेको रिप्रोडक्शन सिस्टम आहे उहो कमु कोन कंदो ऐं ॿार वग़ैरह पैदा थियण जो जेको इम्कानु आहे उहो घटिजी वेंदो आहे। ॿियो इहो आहे त जेकॾहिं विटामिन ई कोन थी मिले त हीमोलाइसिस थी सघे थी, यानी असांजा जेके RBCs आहिनि उहे जल्दी टुटंदा आहिनि, उहे वियर आउट थी वेंदा आहिनि। इन खां अलावा हिन जा ॿिया बि कम आहिनि त जीअं असांजा जेके जीव गरड़ा आहिनि उन्हनि ते फ्री रेडिकल्स जे हमले खां बचाव कंदी आहे। असांजो जेको ब्रेन आहे उनजो नॉर्मल फंक्शन जेको आहे उनखे थ्रू आउट हलण जे लाइ पिणु विटामिन ई हेल्प कंदी रहंदी आहे। इन खां अलावा असांजो जेको ब्लड आहे उनजी जेका क्लॉटिंग थींदी आहे उनखे पिणु प्रिवेंट करण में विटामिन ई जो अहम किरदारु आहे। नंबर 6 आहे विटामिन के। ग्रीन वेजिटेबल्स में मिलंदी, पालक में मिलंदी आहे, गोभी में मिलंदी आहे या अनाज में असांखे हासिलु थींदी आहे। इहो असांजे जिस्म में जेको रत जे अंदरि क्लॉटिंग फैक्टर आहे, यानी रत खे उनखे क्लॉट करण में, रत खे ॼमण में मदद कंदड़ जेको आहे उहो विटामिन के हूंदी आहे। हेमरेज थी सघे थी। हेमरेज छा थींदो आहे त तव्हांजो जेको रतु आहे उहो तमामु घणो वहणु लॻंदो, छिॾिरो थी वेंदो, बीहंदो कोन। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं विटामिन के जी खोट हुजे, यानी इहा डिज़ीज़ आहे हेमरेज। डेफिशिएंसी हूंदी विटामिन के जी, हेमरेज थी सघे थी। इन खां अलावा जेको आहे सो असांजो इन विटामिन के जो कमु आहे त ब्लड क्लॉटिंग प्रोटीन्स खे रेगुलेट करे त जीअं उहो रतु जेको आहे सो उहो घाटो थिए ऐं ॼमी वञे, बीही वञे, वधीक न वहे। ऐं विटामिन के जो ॿियो कमु इहो आहे त एंटी इंफ्लेमेटरी एक्टिविटीज़ कंदो आहे, यानी हरू जेका सोज थिए थी उनखे रोकण जे लाइ पिणु इहो कमु कंदो आहे। कार्डियोवेस्कुलर हेल्थ आहे असांजी दिलि जी, हार्ट जी जेका हेल्थ आहे उनखे इम्प्रूव कंदो आहे। इहे असांखे चीज़ मां मिलंदो आहे, लिवर मां मिलंदो आहे ऐं वेजिटेबल्स मां मिलंदो आहे। विटामिन के सां गॾु असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।